सांगड़ में ताज़ो बरसात ऐं ॿोॾि जी सूरत हाल खे नज़र में रखंदे शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी सांगड़ कैंपस पारां क़ाइमु थियल इमदादी कैंप ज़रिए ग़रीब मुतासिरीन खे राशन जा थेला ॾिना विया। उन मौक़े ते डायरेक्टर सांगड़ कैंपस डॉक्टर मंसूर अहमद खोड़ो जो चवणु हो त वाइस चांसलर शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जलबाणी जी इहा कोशिश आहे त पंहिंजी मदद पाण जे तहत असां सिंध वासियुनि जो इहो फ़र्ज़ु आहे त पंहिंजनि धरती धणनि जी तकलीफ़ुनि में खेनि कमु अचूं। हिन सांगड़ जे आम शहरनि खे ॿोॾि मुतासिरीन जी मदद करण जी अपील कंदे चयो त असां सभिनी खे अॻिते अची पंहिंजी आवाम जी मदद करणु घुरिजे। यूनिवर्सिटी जे प्लेटफॉर्म तां ॿियनि दोस्तनि खे बि अपील आहे त अॻिते अचण ऐं हिन ख़ैराती कम में हिसो वठण त जीअं वधि खां वधि ॿोॾि मुतासिरीन खे इमदाद मिली सघे। उन मौक़े ते लेक्चरार अहमद रज़ा, डिप्टी रजिस्ट्रार मोहम्मद तुफ़ैल मेमण, लाइब्रेरियन आजिज़ बालादी, शबीर अहमद कुंभर, नदीम अहमद ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।